जो अठों सबक उणियो हयातियात। मश्क सवाल नंबर पहिरियों आहे, हेठिन सवालनि जा जवाब लिखो। सवाल पहिरियों, हयातियात छा खे सॾिजे थो? जंहिंजो जवाब आहे हयातियात हयातीअ जो इल्मु आहे जेको हर जानदार, इंसान, जानवर, पखी पखड़, ॿूटा, पाणी, हवा ऐं मिटीअ में रहंदड़ हर जीव जी हयाती मुतालिक़ ॼाण खे इल्म हयातियात सॾिजे थो। सवाल नंबर ॿियों आहे, हयातियात जे इल्म जा बानी केरु आहिनि? जंहिंजो जवाब आहे हयातियात जे इल्म जा बानी अरस्तू, बतलेमोस ऐं फिथागोरस आहिनि। सवाल नंबर टियों, खुर्दबीनी कंहिं ईजाद कई? जंहिंजो जवाब आहे एंटन वान ल्यून खुर्दबीनी ईजाद कई। सवाल नंबर चोथों आहे, खुर्दबीनी या माइक्रोस्कोप कहिड़े कमु अचे थी? जंहिंजो जवाब आहे खुर्दबीनी या माइक्रोस्कोप सां नंढा नंढा जीव, पसूं, जरासीम ऐं बैक्टीरिया ॾिसी सघिजनि था। सवाल नंबर 5 आहे, हयातियात जे इल्मी तरक़ी इंसानी ज़िंदगीअ में कहिड़ो इनकलाब आंदो? जंहिंजो जवाब आहे हयातियात जी तरक़ीअ सां इंसानी ज़िंदगीअ में इनकलाबी तब्दीलियूं आयूं आहिनि, जीअं त सिहत जी बहितरी, फसलुनि जी हिफ़ाज़त, जानवरनि ऐं ॿूटनि जो इलाज, बाग़बानी ऐं हयातियाती तहक़ीक़ जे सिलसिले में चङी ख़ासी तरक़ी थी आहे। हिन मश्क जो ॿियो नंबर सवाल आहे, हेठिन लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ निबातात माना ॿूटा, हैवानियात निबातात ऐं कुदरती माहौल हिक ॿिए ते असरअंदाज़ थियनि था। ॿियो लफ़्ज़ आहे हयातियात माना ज़िंदगीअ जो इल्मु, जुमिलो हयातियात हयातीअ जो इल्मु आहे। टियों लफ़्ज़ आहे वसी माना वेकिरो या कुशादो, जुमिलो हयातियात हिकु वसी इल्मु आहे। चौथों लफ़्ज़ आहे मुतालिक़ माना बाबति, जुमिलो हर जीव जी हयाती मुतालिक़ ॼाण खे इल्म हयातियात सॾिजे थो। पंजो लफ़्ज़ आहे तदरीसी माना सिख्या वारो, जुमिलो साइंसदाननि केतिरा ई नवां किताब लिखी तहक़ीक़ी ऐं तदरीसी मर्कज़ खोलिया। छहों नंबर लफ़्ज़ आहे तिब माना बीमारियुनि जे इलाज जो फ़न, जुमिलो साइंसदाननि तिब ते अलहवान ऐं ॿिया केतिरा ई मशहूर किताब लिखिया आहिनि। हिन मश्क जो टियों नंबर सवाल आहे, हेठि नल ख़ाल भरियो। हयातियात खे ॿियो डैश सॾिजे थो? हयातियात खे ॿियो हयातियात सॾिबो आहे। ॿियों ख़ाल आहे, हयातियात जे इल्म जा बानी अरस्तू ऐं बतलेमोस फिथागोरस मशहूर थिया। टियों, नंढा जीव ऐं जरासीम खुर्दबीनी वसीले ॾिसी सघिजनि था। हयातियाती तहक़ीक़ वसीले सिहत ऐं हयातियाती तहक़ीक़ जी चङी तरक़ी थी आहे। हयातियात हिकु वसी इल्मु आहे। इन मश्क जो चौथों नंबर सवाल आहे, हयातियात जे इल्म वसीले साइंसदाननि कहिड़नि मर्ज़नि जा टुका तयारु कया आहिनि? तिन जा नाला लिखो। जवाब, हयातियात जे इल्म वसीले साइंसदाननि माता, स्लह, खर्टियो, खनाक ऐं कारी साईअ जा टुका तयारु कया आहिनि। हिन मश्क जो 5 नंबर सवाल आहे, सिफ़त मां इस्म ठाहियो, जीअं ॻाढ़ो मां ॻाढ़ाण, कारो मां काराण, पीलो मां पीलाण वग़ैरह। सरगर्मी, हयातियात जे इल्म बाबति हासिल कयल ॼाण पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखो। हयातियात हयाती जो इल्मु हर जानदार, इंसान, जानवर, पखी पखड़, पाणी, हवा ऐं मिटीअ में रहंदड़ हर जीव जी हयाती मुतालिक़ ॼाण खे इल्म हयातियात सॾिजे थो। हयातियात हिकु वसी इल्मु आहे, छो त इन्हीअ जो माहौल ऐं उन में रहंदड़ सभिनी ज़िंदा शयुनि जो हिक ॿिए सां गहरो तालुक़ु आहे। आगाटे ज़माने खां हिन इल्म तरक़ीअ जा ॾाका चढ़ंदे इंसान जी बका ऐं भलाई लाइ साराह जोगा कम कया आहिनि। हयातियात जी तरक़ीअ सां इंसानी ज़िंदगी में इनकलाबी तब्दीलियूं आयूं आहिनि। जदीद टेक्नोलॉजी ज़रिए फैक्ट्रियुनि में जानवरनि लाइ मसनूई खाधो तयारु कयो वञे थो। न रुॻो इहो पर ताज़नि मेवनि, भाॼियुनि ऐं फसलुनि जे ॿिजनि में साइंसी तहक़ीक़ वसीले तब्दीली आई, इन्हनि जी पैदावार में तमामु घणो इज़ाफ़ो बि कयो आहे। साइंसदाननि जो इहो असां ते वॾो अहसान आहे जो हयातियात जे मैदान में ॾींहुं राति नयूं तब्दीलियूं आणे हिन धरतीअ ते वधंदड़ आबादी लाइ ख़ोराक में इज़ाफ़ो करे रहिया आहिनि।